अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आऊं आहियां अनवर अली सोलंकी ऐं अवां ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं नौशहर फेरोज़ जे ब्यूरो चीफ मंसूर मलिक जी। मठियाणी दुकानदार एसोसिएशन शहरनि ऐं मुख़्तलिफ़ तंज़ीमुनि जे अॻुवाणनि पारां SHO मठियाणी नसरुल्ला जावरीअ जे बत्ताखोरी ऐं ग़रीब दुकानदार ते कूड़ा केस करण खिलाफ़ शहर में मुकमल तौर ते शटर बंद हड़ताल कई वई ऐं शहर जे मुख़्तलिफ़ हंधनि तां मार्च कंदा मेन चौक ते धरणो हयो ऐं SHO खे हटाइण जा नारा हया। वाज़िह रहे त मठियाणी पुलिस हफ़्ता मंशियात मल्हाईंदे शहर जे ग़रीब दर्ज़ीअ खां पोइ सोपारियूं रखण जे इल्ज़ाम में केबिन हलाईंदड़ हिक ॿिए पोरियत माजिद अली भट्टीअ खे गिरफ़्तार करे छॾियो आहे। शहरनि दुकानदारनि ऐं सॼाण धुरिन जो पुलिस खिलाफ़ मठियाणी थाणे आॾो एहतजाजी मुज़ाहिरो टायरनि खे बाहि SHO ते भते वठण जा इल्ज़ाम हणंदे चयो त मठियाणी थाणे जो बदनाम ज़माना ऐं हर ईंदड़ SHO लाइ सोनी झिरकी साबित थींदड़ जमादार एजाज़ मशहूरी ऐं रियाज़ कासकेली ग़रीब ऐं बेपहुच माण्हुनि लाइ अज़ाब बणिजी वियो आहे। SHO मठियाणी मज़कूरा एहलकारनि खे भतो वसूल करण जो टारगेट ॾेई छॾियो आहे। भतो न ॾींदड़ ग़रीब शहरनि खे झड़तू छापा हणी कूड़नि केसनि में फासाए रहियो आहे। हिननि गिरफ़्तार कयल माजिद भट्टीअ खे फौरी तौर आज़ादु करण जो मुतालबो करे छॾियो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।